तो के केड़ी माखे जी मां रना जानदो आ बोलते ठीक है पो रन्ना जानो आ पो केड़े सा चो माण्हू गलाए रन्ना जेको जानो आ पो तू कुंवारी आ तू पाण चयो थी कुंवारी आ तॾहिं तोसां ॻाल्हायां था शादी थियल हुजे न ॻाल्हायां हा ईअं चयो थी न मां वरी ईअं चवां थी त मां त शादी न आहे थियल न तू वरी कहीं तो मां रन्ना जानो आ इहो कहिड़ो वरी तरीक़ो आ सिंधी में चवंदा आहिनि माना घुमंदा फिरदा आहियूं इन ॻाल्हि खे हा सिंधी खे इन घुमण फिरण में चवंदा आहिनि न तू पंजाब जा तो कहिड़ी ख़बर मां चवां थी इहो तूं कहिड़ी ड्यूटी में आया नौकरी कहिड़ी थी मुंहिंजी नौकरी का कोन्हे हा ॿियो छा हाल आहे पघार ईंदो थी पघार गर्मियुनि में मां चयो गर्मी आहे तव्हां वटि गर्मी आहे पघार ईंदो थी पघार पघार ईंदो आहे गर्मी ईंदी आहे हेठो मथो पघार ईंदो आहे माना सही टन को पघार ईंदो आहे कपिड़ा कहिड़ा पातल अथई कपिड़ा हा लटा लटा हा ॻाढ़ो वॻो बुबा वॾा थी नंढा थी बुबा मां चयो वॾा थी नंढा थी वरी हाणे छॾनि इहा ॻाल्हि न कर न हाणे मां वरी चवां थी जॾहिं बंदि कर न मां इहा ॻाल्हि न आहियां ॿुधी कंहिंजी यार आहियूं त ॿई कुंवारा हाणे इहा ॻाल्हियूं न कंदासीं ॿियो छा कंदासीं आहियूं त मां चयो ॿई कुंवारा एजियूं ॻाल्हियूं कंदासीं त मज़ो ईंदो न ॿियो वरी केरु खिलंदा वेठा हिननि जे मुंहं ते वरी करेंदो न पोइ परे माखो वेठो आहे मां होटल ते वेठो आहियां मां ॿाहिरि निकिरियो आहियां शहर में थोरा माण्हू हूंदा आहिनि सची हा अलाह सां हा बुबा वॾा थी नंढा थी नंढड़ा आहिनि नंढड़ा आहिनि अॻे कंहिंखे मिली आहे न कंहिंखे कोन न न पेशाब कंदी आहे सीटी वॼंदी आहे जी मां चयो पेशाब कंदी आहे जी सीटी वॼंदी आहे या ईअं डरड़ाट थींदो आहे सीटी वॼंदी आहे होए होए वार फिर तो तू सील बंद आहे ॿियो छा हाल आहे ॿियो चङो हाल आहे कुझु तूं ॿुधाए दुआ शुकुर आहे हाणे कॾहिं मिलंदे जी मां चयो हाणे कॾहिं मिलंदे मां हा सीटी वॼाए ॾिसूं न हा मां तो जहिड़े सां कीअं मिलां हाणे साईं बदतमीज़ लॻी थो न अरे ख़ुशनुमा माण्हू आहियां ख़ुशि वारो ईअं बदतमीज़ी जी कहिड़ी ॻाल्हि आहे उहे त रन जवान ॻाल्हाईंदा त इहो कमु ई चवंदा ॿियो हाणे पाण काचारियूं कंदासीं फैक्ट्रियूं त कोन्हनि पंहिंजो हिसाब किताब कंदासीं हा इहो सही ॿुधे छा न सोणी नालो छा थी जी जी नालो छा थी जी 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 मां चयो नालो छा थी नालो हा नालो आसमा आसमा जी पोइ काथे मिलूं जी मां चयो काथे अचां मां काथे बहावलपुर लाहौर सवली आहे न हिक ॿिए खे जी जी अलाए तोखे ख़बर हूंदी मूंखे ख़बर आहे बहावलपुर लाहौर मां बि रहंदी आहियां घर में मूंखे कहिड़ी शहरनि जी ख़बर बहावलपुर लाहौर हिक ॿिए को सवल आहिनि हा जिंदड़ी हिकिड़ी दर्दादार नामे को इहो ॾसा हेठला माल छोटा ई या वॾा ई जी मूंखे तलवा माल तेरा वॾा है छोटा है छोटा है निका निका जी होए होए निका निका मज़ा वॾा होसे एक अंगली जितला अंग्रेज जितला जी होए होए चुपे से सही मैं क्या ये चापड़ चुपड़ करे से कापड़ चुपड़ क्यों करे चापड़ चुपड़ असां दे सिंधी है मना चप बप चुसे सू ये हेठ हेठ चुसेंदी वने हां हां चुसे से ये क्यों ना करे से जी वे सदके तू तो हुन ट्रेन ही हर गाल जो डास त मैं किराया उधार पुधार के तो पाट सपाट कराने में आवा हाँ क्या याद करे से किन नाल पेज पाए गया हाँ तो आगे जात कौन है मेरी जात है जात क्या को आखदो तू जात क्या को आखंदो सन केड़े गोड्स बैठे रे वाला थे रहीम यार त दस ए दसना में बहावलपुर हाँ
ठीक है कदे आओ तो किदे कदे मिलना ਤੁਹਾਡੇ ਕੋਲ जी ਜਦੋਂ ਸਦਵੇ ਸੇ ਹੂੰ ਜਾੜੇ ਹਮਸਾ ਹਾਂ ਮੈਂ ਤੇ ਹੁਣੇ ਸਬਜ਼ੀ ਵੇਚਣਾ ਠੀਕ ਹੂੰ ਹੁਣ ਤੱਕ ਹੈ ਨਾ ਹੁਣ ਤਾਂ ਨਹੀਂ ਆ ਸਕਦਾ ਹੁਣ ਕਿਰਾਇਆ ਸ਼ਰਾਇਆ ਇਕੱਠਾ ਕਰਾਂ ਨਾ ਕਿਥੋਂ ਪੈਸੇ ਤਾਂ ਕਹਿ ਨਹੀਂ ਮੇਰੇ ਕੋਲ ਹੀ ਕੋਈ ਤੂੰ ਚੋਕੇ ਪੈਸੇ ਗਿਣਸੇ जी ਤੂੰ ਤਾਂ ਖਰਚਾ ਗਿਣਸੇ ਆ ਕਰ ਯਹਾਂ ਜੋੜੇ ਸੇ मैं हाँ मैं तो खर्चा कौन गिनता अच्छा जी खर्चा ना गिनसे वाला किराया तो इकट्ठा करा पिना ना बताओ थई मैं जी जी के तू किराया दे छुड़े से के तू किराया दे छुड़े से मेरे को उन्हीं मैं तो किराया की दिएगा हाँ उन्हीं मैं अपना किराया भी थोड़ा भी दिएगा अपना किराया मैं कौन की दी वैसे जी जी तुम्हारा चोखा किराया है तेरा चोखा किराया है 400-500 दा बस बस यहाँ चोखा मारा से चोखे दफा यहाँ से जितने हाँ जितने सन होंगे मैं तो यह सा तू चोखे दफा यहाँ से तेको मजा के कितने यहाँ थे बस कर सकते हैं राज ठीक है तेको जो मैं यहाँ बैठा कितने यहाँ मारण दे से मेरे को अदड़ी अधड़ी अधड़ी यानी होंदी है क्या जी जी सा तो फुल वडी हो सो ना वडी पावर ले हो सो ना पावर इतना का नहीं बराल लन वडा है हाँ कितना अंदाजा अंदाजा उन जिंदड़ी कूड़ ता ना मरा 8 अंगोल है 8 अंगोल बंद करो मोबाइल बंद करो क्यों लंघाया तो कन मी हाँ क्या ठीक है ना मैं आदिम बस मोबाइल बंद करो ये सारा देखते नहीं आया मैं मर गया क्या ना मर से तू पे मरदी है अमीरा दी धी तू मरदी है तेरी अम्मा ही को बड़ा झाल वेंदी आई हाँ ठीक अच्छा हूँ एड्रेस दसा ते मैं आवा कल एड्रेस दसा ते कल आवा मैं कल हाँ ठीक है मैं कल दसी सांझे मिलावे चलो ठीक है तेरी मेरी यारी पक्की थी गई होना जी जी अच्छा लन ते चुमी ता पाचा प्यार दे जा मोबाइल में लन ते रखना प्यार दे रखा जी जी हाँ प्यार दे जी आई